जी दोस्तों हम मेज़बान मीर हसन सोलंकी असां मौजूद आहियूं नूरियाबाद में नुमाइशी मलाकड़ो पियो हले तकरीबन 14-15 ॾींहं थिया मलाकड़ो हले पियो। मलाकड़ा टीवी ते ॾेखारींदा मलाकड़ा टीवी के लाइक शेयर करण बिल्कुल काफ़ी सारा पहलवान मलाकड़ा टीवी ते खानदानी पहलवान तॾहिं जा मुड़ुस माण्हू आहिनि तॾहिं खां थी आयो आहे मौला सीननि खे सलामत रखे हथ कजी आहे मुक़ाबिलो इंतहाई सख़्त पहलवान दाख़िलो शीटी पंज वारनि खां बची इंतहाई होशियार थी गए मुंहिंजी दुआऊं तो सां गॾु होशियार थी गए ॾाढो वॾो थियो ॾाढो वॾो ॾाढो वॾो उखड़ी मोड़ी ताली लगे हिकिड़ी ज़ोरदार अल्लाह घुमाए विधो साईं घुमाए विधो अल्लाह बस ओ दादा शीटी बस शीटी दाओ थी शीटी बस अबा शीटी बोलाए विड़ियो पर हक सिर्फ हिकिड़ो बाबा हिकिड़ो ॿियो तक न वो हिकिड़ो तक बाबा ॿियो तक न अल्लाह ॿियो तक में बोलाए विड़ियो अल्लाह पुष्पा जे मारे विधी इनके वठी इन शीटी के पकड़ ना इन शीटी के पकड़ खबर पाए और शीटियां में किथा निकरी आया हो पहले ये तो न करो झलो करो रोपो तो हलो अंदर पर इज्जत सां छिकबो ये थोड़ी छिकबो ये संदो छिकण थियो चाहते हो यार ही तो सब बेफजीलत आई अब ये तो न करे ना शिव तारावी शिव बोला सीता के उन्हनि खे बड़ी महिरबानी दादा जे कम के याद आहिनि और जरूर अरे मंठार राय में जो वडी मेहरबानी मोहतरम जनाब मंठार राय में जियो मंठार राय में हमारा का तुला काटली बा हमारा तुला काटली बा इनो सदोड़ा इन सीने तक खड़े ओ पी के हाल खबर पुजे ओ केड़ा ना क्यों लो सापा एकड़ो वालो ई बे वालो ई टियो वालो ई चौथो वालो ई पंजो वालो ई छहो वालो ई सतो वालो ई अठो वालो ई नव वालो ई नव वालो ई 11 वालो अल्लाह का बच्ची इनायतुल्लाह वरी बंदरी आया वरी बंदरी इनायतुल्लाह ते खड़ी होते इते खड़ी होते हां इते खड़ी होते हां बाबा कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह यो तो वाले शीटी खड़ पाले बात इते तो खड़ के बात कर अली में रेड़े वारे इनायतुल्लाह खास कली वारे इनायतुल्लाह आज तो शीटी के टुकड़े बहुत दुनिया 70 बार के रास्ते कबूल करे माशाअल्लाह सलामत रखे खुशी जो वसंदारो हेड़ा चित्रा पालारियन सभई असांजे सर जा पाए पियो मौला सिंह जे इज़तन सां नवाज़े खुशी जो वसंदारो अॼु गुलाम नबी चओ थो साईं तोखे बि इंशाअल्लाह सभई इनाम ॾींदा वॾी महिरबानी गुलाम नबी जूं इन अची महिरबानियूं मिठा खान पालारी जूं वॾी महिरबानियूं ऐं मोहतरम जनाब किताब असांजा दोस्तनि उन्हनि सभिनी जी वॾी महिरबानी बिलावल पालारी साहिब जी वॾी महिरबानियूं बिलावल पालारी साहिब हथ पे जिया मुक़ाबिलो इंतहाई सख़्त ॾिसो त छा थो थिए वाह 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 अरे रहमान बलोच वाह अरे उमेर सीधी वाह वाह अरे वाह 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 ये अॻियां नल्लो सही रहमान बलोच अथई सीधी मथां फुलो ॾिने ईअं दसण सवलो कोन्हे अॻियां रहमान बलोच अथई वाह अरे वाह वाह अरे वाह वाह अरे वाह हा ॾाढो ॾाढो सुठो कोन बचे तो ॿिन्ही टंगनि खां पसीने तूं कुझु बि करीस पर अॻियां रहमान ज़बरदस्त ख़बर पए थी जुदाई छा आहे अॼु यार इम्तिहान खे वॾो फर्क़ु लॻी वियो आहे वाह 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 ताड़ी लॻे ताड़ी लॻे ताड़ी लॻे अलाह वॾो आहे पोइ छा थींदो मूंखे ॿुधाए कीअं थींदो जान असांजो ईअं कोन्हे न पाइणो न
ना उन्हीं के छड़े दे अरे भजिया मुकाबलो इंतई सकवा अब सीधी सीधी छाते ने रहमान बने चला रहमान बने तो तुम्हें बचन वाले मेरे सीधी तुझे बात अरे ये मल्ल गड्ढे छाए भला यार तो प्राणी है वरी मल्ल गड्ढे ये के ये गलत तरीको है यार बाबा अब तो वजंडे अब ये न अब वजंडे या अल्लाह पुत्र असाजी मौला जी पुत्र असाजी कैसे के पांच रंदी में जोड़े वाह 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 अल्लाह अभी सारी मुझे अब इनके चरण उड़ा इनके बच्चे से तेरे बात रंदी में जोड़े वाह 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 गाड़ो रहमान भलो तो शादे बरिंद के भलीकार खुशामदी भली करो जी करायो ऐं सभई दोस्तन के भलीकार चौंदा रजा मोहम्मद बारिक के भलीकार खुशामदी अब्दुल गनी बालारी के सारंग बालारी की वॾी महिरबानी असां सां गॾु मौजूद है सारंग हारून बारी के भलीकार चवंदा नंढे हारून बारी के बिजली वञ अदा अब्दुल गनी तो घुराए पियो मुंहिंजे लाइ तुंहिंजे लाइ बि घुराए पियो तूं वञ अलाह वॾो आहे हेॾा मोहतरम जनाब साधु खान पालारी कासरत खान पालारी गुलाम नबी पालारी मिठा खान पालारी फिलहाल पालारी इहो मुनाफ़ी तव्हांजे सलामत हुजे ख़ुशि हुजो ऐं नबी बख्श पालारी जी वॾी महिरबानी कुर्बा वॾी महिरबानी असलम आलियानी की वॾी महिरबानी कुर्बा मोहतरम जनाब अब्दुल गनी पालारी जी वॾी महिरबानी जे मूंखे 100 रुपया इनाम मोकिलियो वॾी महिरबानी कुर्बा अल्लाह वॾो आहे लाला अल्लाह वॾो आहे अॻियां सैयद इरफान शाह आहे अबा ईअं न कर गुलाम नबी तूं सुठो माण्हू आहे ईअं न कर पलो तो नंढड़े जो नाम लो भलो पहलवान पलो जो कदर करो पलो जो पलो साथी काटी को जो चाचे पेशान जाओ भले काटी न भले पंचोरी ने सारो तो पलो तो नाम दे साई सैयद इरफान अली शाह गुलाम नबी सदर की पर सैयद हरी की सैयद है बचड़ा मल्ले पर सदर की पर करो साईं जगह सदर पी करो मतलब में कुपत न करो गुलाम नबी सीधी पहलवान साईं इरफान साहब गाल ॿुधे साईं चैलेंज में आयो आहे साईं लालो भाई ना आया न साईं तो चैलेंज में लाले वा गॾु आयो आहीं तोसां जा रिआयत करियां त हुन अवाम जो पुटु आहियां न कोई मूंसां केरु करे त कॾहिं बि कार अञा तुंहिंजा मथा फटंदा अञा अलाए छा छा थींदो हा पठाण छोरो आयूं तूं सैयद जो पोइ ख़बर पए थी जेको रिआयत करे वणंदो उहो पीउ जो पुटु ई न आहे साईं चए असां सचिन वारे खानदान मां आहियूं असां करबला ताईं कोन बचाईंदी तोखे झटनि जी मोकल आहे ताड़ी जो मोकल तेरा सैयद करबला ताईं सादा तूं किॾां वेंदे तूं ही कोईचा कोन्हे सिंध असांजी आहे कोईचा कोईचा कोन्हे यार हाणे माना छोरा असांजा थक लॻे न सुभाणे ई मेलो आख़िरी कंदे इनशाअल्लाह ताड़ी लॻो रानो चए तो असां हलाइणो पवंदी अचर जो आख़िरी कराइणो पर वरी सूमर जो आख़िरी करा पोइ थो ॿुधायां अचर जो आख़िरी थींदो पोइ सूमर जो मथां थी वञे छिनी तो यानी ख़बर हाणे पवंदी मुंहिंजो कुर्ब छा हो ख़बर हाणे पवंदी हाणे साईं अॻियां आहे लाला हकीम पठाण बाबा नाना चतो पोइ ख़बर पवंदी जंहिंजो धक जो सुभाणे मल ई कोन वणंदी हा वाक़ई दाख़िले ते 20,000 रुपया पयूं असीं हा यादि कर अधु बजे मुक़ाबिलो इंतहाई सख़्त आहे ॾिसो त छा थो थिए वारे रज़ाक शीथी वारे ख़ुदा जो कसम शीथियुनि में अहिड़ो शीथी न थींदो रज़ाक शीथी क्या बात अलाह जी इज़तनि सां नवाज़े असांजो पिनी प्यारो भाउ आहे बचपन जो बाबा गुलाम नबी शीथी रायमू मल्लो ऐं गुलाबेन मल्लो पर हे सुपर पहलवाननि में हिन वॾी ताक़त मलंदा पाण हाणे विड़िया आहियूं हाणे जेके पके डंडा लॻंदा पके यादगिरी ईंदी हिनखे लॻंदा हिनखे यादगिरी ईंदी विड़ी रही आहियूं घेर त मां भई हाणे पंहिंजो हलायो छा थी विड़ी करे आहियूं घेर त पर हाणे पंहिंजो हलाए कर हा हा दिलि वॾी करियो हल करे ॾेखारियो मुक़ाबिलो किरण चवण नसीब जी ॻाल्हि हूंदी आहे सभु विणंदा आहिनि त किरंदो आहे अहिड़ो सीधी तुंहिंजा हैंडीकेटर ॿार अहिड़ो सीधी
सीधी तुझे इंडिकेटर मार खुदा में कसम सीधी इंडिकेटर मारो तो अगे जो हथ दिनों तो करे वाह और सच्ची गाल वो करे तो वीडियो है ना मुझे खबर तो इंडिकेटर मारो हथ दिनों कर दींदो हाँ हथ दिनों तो करे आई नगरे झांसी की कमाई में बिजली खास करने के 100 रुपया इनाम नीनू हाँ हट बजिया मुकाबले ताई सकते जियो पालारी जियो सबई पालारी जियो मुकाबले ताई सकते दिशा बचाते जियो मुकाबले ताई सकते वाह इरफान तुझा बात करो और सही इरफान शाह सैयद सोनू आई पनान उन्होंने भी सीधी सैयद सोनू ये मला गदे बाबा ये मला गद थी गई ताली लगे ना मला बाबा मला सीधी मारतो नाही तो माहिती पासो पण ना ये मला हेत भी नहीं गद थी आखिर में उन्हीं गद थी आखिर में उन्हीं हाँ बोलो जो माई वालों का पूछो बोला अपा सवाई मंगी है पर देखो मन चैलेंज करे संग गार वंदी है ए रुकी मल मुझे वणे ही कोती या मुंजो मथो फीटे या साईं बाछा जो फीटे वारे वाचे तो या सैयद जो मथो फटंदो या मुंजो मथो फटंदो पालारी जो सरदंद जे मुझे पंचोर में नाम नो सारंग पालारी वनी मेहरबानी उर्फ मुकाबले ताई सख्त सलमान पालारी के भली कार चौंदा सलमान पालारी भली करे सलमान पालारी वाह मुकाबले ताई सख्त हल भाई सीधी जी जेल में जने सीधी जी वडी मेहनत से ले सीधी जी वडी कसरत से ले और आगे साईं इरफान से मुकाबले ताई सख्त ये कुर्सी हटाए छो के लगी न पवन इन्हें तो परे कर कुर्सी बोलो वाह मुकाबले ताई सख्त ना परे करे छो कुर्सी इनमें केड़ा आनंद गुना नबी हो मल्ले बड़े इनमें केड़ा आनंद अगे तो सही इरफान से आए मुकाबले ताई सकता है पुता ताली लगे इतनी जोरदार ताली बत्तल जो कब ना गुना नबी अगे इरफान से आए मथे बता पेशान मोहतरम जनाब शादू खान पालारी साहब मोहतरम जनाब कासिम खान पालारी साहब मोहतरम जनाब गुलाम नबी पालारी साहब मोहतरम जनाब मेहता पालारी साहब अधिकार चौंदा खुशामदीद आई मोहतरम जनाब मिठा खान पालारी साहब मिठा खान जी वही मेहरबानी जेके पालारी सब सोजा ताज़े वही मेहरबानी कुर्ब नासिर पालारी के अधिकार चौंदा मोहतरम जनाब नासिर पालारी के कल मुझे बाकायदा इनाम से नवाजो मौला भी सलामत रखे कल मुखे इनामन से नवाजो आई भारत पुगुआ जालन जो जैसी मलन के जैसी जाम इनायत ना आया थियो जाम इनायत थियो मौला तो सलामत रखे अब बजिया मुकाबले ताई सकता है तमाम बेहतरीन जोड़ी वाह अल कोई खेल में चले फॉलो कर मुकाबले ताई सकते को बता दो पूरा नबी सीधी पहलवान नहीं सीधी पहलवान नहीं सामानी पहलवान सीधी अगला सीधी के कौन चौना भले बोला भले सकते कोई मसलो ही कोने नसीब जी गाल है बोला विड़ियान कोई मसलो ही कोने माण्हू रिया कोन कंदो माण्हू ॿई पासा वठंदो वाह चुमियूं किचन ते चुमियूं अच्छे पहलवान शोएब चाचड़ फौजी पहलवान शोएब चाचड़ अहिड़ी शोएब जी मल खे इरफान जी मल पहुंची हाँ तुम्हें खबर जेर की मलया जेरत का मते सच का मते पैसो ना है अभी ना दीदा करे वाला करे खुशी जो मुझे चले एडी छरिए था मुझे अंदर जो रक्त वठी हो लेकिन मुझे मते बता वड़ा पैसा करो अचा पियो जो तो वड़ा पैसा तुझे ला पेड़ कढी जी बा यूसुफ सिटी आई पहलवान 50 रन करो वाह यूसुफ सिटी वा है अभी जिन्न पाओ बढ़िया होशियार मुकाबले ताई सकता है मथा तुझे वाह सीटी ने के छड़ू ना जिन्न जो पुट के छड़ू ना होशियार अल्लाह सीटी जी जेल में भी स्प्रिंग पेलन बा सीटी जेल में स्प्रिंग पेलन वाह यूसुफ सिटी वा
हल हाण केॾा वेंदे जिन हल टकरू सीधी पेट में डायरेक्ट वाह 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 बीए केॾा मुकाबलन ताईं सख्त पहलवान सजाद रामकड़ो पहलवान सजाद रामकड़ो आई पहलवान यूसुफ बीबी थियो इनायत थियो मीर हुसैन सोलंकी थियो बोला सलामत रखे गुलफराज पालारी जी वॾी महिरबानी गुलाम सरवर पालारी साजिद पालारी सारंग पालारी थियो ताला सुमेर पालारी थियो मौला सी सलामत रखे खुशी जो वाह 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 सिराज समेजी जी वॾी महिरबानी कुर्ब अबा यार हिकिड़ी हण हिकिड़ी मन चढ़े हण अल्लाह जो कसम जे हू चढ़िया तब चवां हण पहली न है भाई चक्कर मुझे में अकल मुझे ये करा करीब पान बुढ़ी पियो हमरा पान बुढ़ी पियो अब्दुल गनी साथी जी वॾी महिरबानी साथी अब्दुल गनी जूं जे मूंखे जिंदगी सुकड़ी बाक़ायदा लुंगी पाराई वॾी महिरबानियूं अब्दुल गनी साफ़ी जूं मौला सी सलामत रखे अल्लाह इज़तन से नवाज़े गुजराती जो शोर चाकर अब्दुल गनी जी वॾी महिरबानियूं जे मूंखे सुकड़ी ऐं बाक़ायदा 500 रुपया इनाम ऐं लुंगी अब्दुल गनी साफ़ी गणपति भाग रली में वञे गणपति भाग रली में वञे गणपति भाग रली में वञे 5000 रुपया इनाम शोएब चाचल के 5000 रुपया इनाम जाम इनायत की तरफ 5000 रुपया इनाम कयो आगी मतलब इम्तियाज बोला मुबे धक्कनि कारवी मुबे धक्कनि न वरी चास तो बे धक्कनि कारा बाकी ही मके कुछ ही कोन कंदो ही मुझे क्या माकोड़ो इम्तियाज तू पालारी जो पहलवान नहीं आओ तो के अली जो नारो हनी मुझी फिर इंशाल्लाह अल्लाह फिर तो शो करिंदो चतो एडो तकबुर न कर तकबुर सिर्फ मुझे रब के दो जुगाए एडो गुरु न कर इंसान बानो जो ना आजिज है नहीं तकबुर को नहीं बेबान दे फरोज भाई मुझे कुछ अल्लाह वॾो आहे हिकिड़ी ताड़ी लॻे हिननि पहलवाननि जे लाइ थोरो बांदर वेठो आहे मथे हाणे होशियारती मलो चरा कसला खुदा बोडी ने मुझे कदा कयो आज होशियारती वड़े बाबा तो ठगा कदाई से जनाब साधु खान पालारी साहब सिंह के पोतो मेहताब खान पालारी के सदीकार मेहताब खान पालारी जी मौला सिंह के सलामत रखे लाला समेत की तरफ तवाजे सदीकार लाला ठीक करे थियो लाला समेत थियो कामरेड यार मोहम्मद पालन दादा खातो से बच्चों के पालारी के बड़ी मेहरबानी के उस्ताद भगवान के साथ में और मुझे ना साथी अब भैया लिखाई ही मल्ल ॾिसण वटा आहे बाक़ायदा ही मल्ल ॾिसण वटा आहे ऐं ख़बर इनाम हक़दार आहिनि हिननि ते फिक्र थियणु घुरिजे जियो गुलफराज पालारी जियो मौला सी तोखे सलामत रखे गुलाम नबी हुनखे धक लॻल तूं हिननि खे भले कराए ॾे इम्तियाज़ खे दिलि खोले इनाम ॾियो ही हिते जो पहलवान आहे नूरियाबाद जो पहलवान आहे हिनखे दिलि खोले इनाम ॾियो अबा ये तो न करियो न यार हुनजी मदद थिए पई न थोरी ॻाल्हि इहा आहे आऊं त हुई मूंखे ख़बर लाले जा मुक़ाबला मूंखे ख़बर छा थी विड़िया आहियूं पर साईं वारो कमु लही वियो घुराए बि छॾियो न वञाए हा
नथो विड़ी सघे हू विड़े थो नथो विड़ी सघे 5000 मक़ाम जा गुलाम बि छॾियो न आहे इनखे मारींदे न लालो ख़ुदा जो कम मूं ते हथ सां निकिरी ईंदो हुन सॼी बात सही था तुंहिंजी शादी आहे छाजी न शादी आहे यार किरियो पियो आहे न त आउं चवां थो पहिरीं हमी मल करे ॾियो अवां जी अॻी मल ठीकु कोन्हे हा न गुलाम नबी हेर न विड़े न बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की प्यारी 70 आखिरत अल्लाह से हवाए गंज ॾींदो हेॾा हथ पेजिया मुक़ाबलो ताई सकते गुलाम नबी शीती ऐं साईं इरफान शाह छोड़ेगा नहीं यकीन करे इरफान शाह की हिम्मत के सलाम है उनजे हौसले के सलाम है जो मल करे रहियो आहे हिन हिम्मत के सलाम है उनजी हिम्मत के सलाम है अल्लाह वॾो है अल्लाह वॾो है होशियार करीस इरफान शाह होशियार थी इरफान शाह मुड़ुस माण्हू थी मल विढ़ण वारो ई होशियार थी अल्लाह नबी कम पूरो आहे पर रब त वॾो आहे अल्लाह केॾो वॾो आहे अल्लाह वॾो आहे रब इलाही वॾो आहे वाह चङो चाचा नपूर जा 2000 ऐं दादा शाहू जा 5000 रुपया शादी जा 5000 ऐं दादा शादू जा 5000 रुपया वाह वाह ऐं बिलाल जा 5000 रुपया ईअं न जेको ऐलान थिए पियो उहो करियां पियो जेको मूंखे चवनि पिया इहा मुक़ाबलनि ताईं सख़्त अॼु आउं उमीद करियां थो त मथे वारा मूंखे बि पाईंदा इंशाअल्लाह मिठा खान पाईंदो आहे ऐं ॿिया बि इंशाअल्लाह सभई पाईंदा अल्लाह साईं अवांखे इज़तनि सां नवाज़ींदो हथ बजिया मुक़ाबलो बाबा होशियार थी साईं होशियार थी अल्लाह त साईं जो सर्वाइवल ॾुखियो आहे सर्वाइवल साईं जो न ॾाढो ॾुखियो सर्वाइवल बस गुलाम नबी गुलाम नबी बस दाएं थी गुलाम नबी बस दाएं थी गुलाम नबी दाएं थी कौन शरीर वरी मथे पाड़े साईं में मस्ती कोन्हे छॾी आहे अरे तारी लॻे गुलाम नबी शीती जे लाइ तारी लॻे पर साईं खे साईं तुक कोन्हे अथई साईं इहो साईं बि शीती आहे हिनखे रोम आहे को वाह वाह साईं वाह ओके तारी लॻे वाह 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 अॼु शीती ॾियो चक्कर जी जान छॾायो बाबा छोरे ना बढ़िया के पाँव उड़ा तो ये हिंगरे बड़े तो रखे कर देवादार है नाम रखूं दा हल बिस्मिल्लाह कर रखूं दा गुलाम नबी शीदी तव्हां ॻाल्हि ॿुधो तव्हां सिंध जा आहियो तव्हांखे साईं जो क़दर करणु खपे जेको लालो ॿिए सां विड़े पीउ जो पुट ई न आहे तोसां विड़ंदो कंहिं सां लालो कोन विड़ंदो अॼु मुड़ुस माण्हू आहे अॼु विड़े मूंसां ख़बर पवंदी तारी लगे पलारी जो थी विया 2000 रुपया हाँ सब चंदा विड़ हाँ सब चंदा विड़ हाँ हमारा मुझे निकलना करे हमारा निकलना यार बाकी वहाँ चोरी ना करे चोरी करे था तो हेडी आवाम काले सोचे 20,000 रुपया हिन तेरे को केर 50,000 रखे बड़ा तो केर 50,000 रखे सिर्फ बिल 50,000 रखे बड़ा तो चले को गुलाम नबी शीदी मुझे गाल बुधो के तू कानून करी तो असांजे पेरी मल भी कोन थिया तू साईं की बी मल जला छिकी पियो हिते मुझे गोठ हुजे 50,000 भी बिल थी वञा 5,000 एडी वडी गाल कोने जे शौकीन हूंदा इंशाअल्लाह रखंदा पंहिंजो मुक़ाबलो थींदो अब्दुल गनी जी वॾी महिरबानी जे मूंखे साथी अब्दुल गनी जी महिरबानी जे मूंखे लुंगी जो तोहफ़ो ऐं गॾो गॾु 500 रुपया ईंदा वॾी महिरबानी साथी अब्दुल गनी जी ऐं सिराज समेजो जी महिरबानी कुर्बा सिराज समेजो सारन बालारी माता पीछे खन पंहिंजे भाउ खे रली में वेड़े हिन हाणे कंध में सूदे पर छॾी मथां खन पंहिंजे भाउ खे रली में वेड़े वाह 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 ॻाल्हि इहा आहे त लकोनी लालो कसम ख़ुदा जो कुर्बान सिंधी होती पटो मशहूर पहलवान मंटार भुक्ती
ही उन्हीं जे जोड़ जो मला हिते साईं घुराए खां कंधे में आयो आहे पर असीं विढ़ूं था गुलाम नबी विढ़ण तयार आहे कहिड़े इनाम त रखे लाले ने कहिड़े इनाम रखे छो ही ठले की सिधी विढ़े यार हेॾे हेॾे मिलंदे 20,000 बिल अहिड़ो थियलो आहे कहिड़े इनाम कोन रखे थधो आहे गुलाम नबी अबा रहमान बोलो वाह रहमान बोलो तो वाह छो डंडी शे धमाको वडो रहमान बोलो जल्दी शे धमाको वडो हम दमड़ो दंडो पकड़ धमाको वडो वाह 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 मुकाबला कर सकता है वाह 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 अब आया पाछा पुट अब तुझे बंद में गिरा तो तुझे कान में चलो जा 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 वो 50,000 कोने थले में किए हुआ यार कोई जा ना 50,000 के रखे मैं ये देखा रहा हूँ उड़ा तो केर मुझे देखा रहा हूँ उड़ा तो सरकार पलारी के सिफलिकार तो लाला सुमेर की तरफ ऐठियो लाला बाबू दिखाना छा करे वारे रहमान बलोचना वारे उमेर की संसोर बे नाते नादिर खान पलारी दिना ना इरफान शाह के दिल खोले नाम जो अब्दुल्ला अब्दुल गनी आसिफ अदा केड़ा कम सा अने अधिकार चलता आसिफ पलारी थी आसिफ पलारी अरे अच्छे दीवान की कोई मेहरबानी खड़े पानी बात कर रही है यार तू गाल बुते चाहे करे तो मल्ले बड़े रात बंदा जिया पंजो सैयद मुर्शिद जे बोले में और सीधे आने बचो याद कर दिलाला गुलाम नबी सीधी घणो ॻाल्हाइण में कुछ कोन ॾींदो तोखे तुंहिंजे मां डीजल जो कसम आहे मां तुंहिंजे हेठां जा मौके न चढ़जा ताकि लाले जे हेठां ईंदे ईअं पटी बदल जी साईं खे बदल आहे अलाह जी रात जो कसम मलागलो ने तोड़जा ऐं हिन साईं खे खणे इनाम ॾियो गुलाम नबी होशियार थींदे हिन पठाण में तूं मारे न गुलाम नबी सो दफ़ा हली बकर था लिखा साथी इरशाद पलारी के अधिकार चलता साथी इरशाद पलारी साथी असद पलारी साथी मोहतरम जनाब जुल्फकार पलारी के अधिकार ऐं साथी अब्दुल गनी के अधिकार हल है भाई वो छा थी दे गुलाम नबी पोया केड़ा तो वने गुलाम नबी पोया न वने अगिया लालो थई हल गुलाम नबी के सही चलो तो मथ में विझी छॾिया गुलाम नबी जो अखियों में चढ़ी आयो चौथो एडो जोर है जो बाकायदा मोर चुपे में थई ताड़ी लगे दादा जी की जोरदार यार देखो ताड़ी हो जाए बची छो है 5,000 रुपया इनाम 500 रुपया मुख्य इनाम वाह वाह अरे बढ़िया ऐं सारंग पलारी जी वॾी महिरबानी जियो सारंग जियो गुलफराज जियो गुलाम सरवर अल्लाह के इज्जत दे जियो शादे प्रिंट जियो वाह वाह मुकाबले पाई सकते महेश कुमार जी वॾी महिरबानी महेश कुमार जियो अनिल कुमार जियो महेश कुमार वाह 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 रे शीती जी जेल में स्प्रिंग पयल खुदा जो कसम शीती भी शीती है पर पठान हल रे वाह 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 शीती वाह शीती आने पुतो पर ॾिसो अला वॾो ताड़ी लगे हिकिड़ी ज़ोरदार हलो हो टक्कर ॾियण शीती हो सीधी टक्कर ॾियण शीती हो सीधी टक्कर ॾियण हले शीती त धरे ई कोन्हे रुगो टक्कर ते टक्कर टाइम कोन्हे खान मोहम्मद होशियार अल्लाह टाइम कोन्हे अल्लाह वॾो आहे बेपरवाह बादशाह हट बजिया हट कोई क्या बात है अरे ना ना हल भी नहीं पाता हल चलो चलो खड़े खड़ो खड़े हल बेटा खड़े खड़े बाज रंगी दे वाह 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 चली जो नापर खान वाला भी मत कसी हो जाए वाह 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 क्या बात है अरे अबे अच्छे गिरना आगे गिरना थे बल्ले अब भैरो सीधी बुढ़ियो भैरो 5,000 रुपया खड़ी लाला हलीम पठान 5,000 रुपया वाह नासिर खान पलारी गोरे नाम 5,000 से तूने वाह अब भैरो सभी भैरो अन्या प्राइमल बाकी है अन्या बाकी है अन्या सॼो टेलो करे छॾियो पठान खुदा जो कसम गुलाम नबी कॾहिं भले न ॿुधो आहे जहिड़ो अॼु ॿुधो आहे गुलाम नबी अॼु कॾहिं भले न ॿुधो आहे यार जेको ताली वॼाईंदो अलाह कंदो ख़ुशी में ताली लॻे ऐं दिलि खोलंदा लाला खे ताली न छॾे ताली न छॾे
और लाला ऐं खान मोहम्मद शोर जो मुक़ाबिलो थींदो लाला ऐं खान मोहम्मद शोर जो अॼु गुलफराज़ बि उथी आयो आहे वाह 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 सारंग बि उथी आयो आहे अब हमारा कम लही विया हमारा ने ॿई पासा जोरा पात थी विया तेसी तुम रेडियो करे पालारी जा पैसा वठ वाह वाह तारीफ़ खे हिकिड़ी ज़ोरदार गुलाम नबी वीडियो ॾाढो पर लाला साईं ज़ोर आहे लाला ठुक बोलो विझो कॾहिं ख़ुदा जो कसम गुलाम नबी ईअं न ॿुधो आहे जीअं अॼु ॿुधो आहे ख़ुदा जो कसम कॾहिं बि ईअं न ॿुधो आहे थियो आसिफ पालारी थियो आसिफ खान पालारी हज़ारों रुपया इनाम आसिफ खान पालारी जा कीअं पिया नारा पोइ किले जी दोस्तों असां नूरियाबाद में मौजूद आहियूं ऐं नुमाइशी मलाकड़ो पियो हले तक़रीबन हिते 12-13 मलाकड़ा थी चुका आहिनि ऐं मलाकड़ा ॾिसण लाइ लाइक कयो शेयर कयो फॉलो कयो पहलवान शीटे बलोच रा दोस्तों यूट्यूब पे मलाका टीवी आई मकली टीवी यूट्यूब पे चाल किना संजय बलोच का पूरे पाकिस्तान मेला मलाका रखना मकली टीवी आई मलाका टीवी वाले मार बलोचवा जा नफू शादू वा मुझे वडो धक लगी हाणे पाई मल कोंदो वणा वाह वाले वाह शफेक पालारी जी वॾी महिरबानी शफेक पालारी मूंखे इनाम ॾिनो मुक़ाबिलो ताईं सभु दोस्तनि जी वॾी महिरबानी आहिनि अॼु नासिर खान 4 चंड लॻाए छॾिया ॿी मलब थींदी पोइ मलब थींदी ऐं नासिर जनाब शादू खान पालारी जी वॾी महिरबानियूं कासिम खान पालारी जी वॾी महिरबानियूं गुलाम नबी पालारी जी वॾी महिरबानियूं चाचा नबू जी वॾी महिरबानी पहलवान खान मोहम्मद शेर ॿई बहितरीन पहलवान ॾिसो न छा थो थिए मीर हसन सोलंकी जी वॾी महिरबानियूं कोस्तानी जियो कोस्तानी शफेक पालारी जियो ऐं असांजे प्रयास सेवा समिति जी वॾी महिरबानी महेश कुमार जी वॾी महिरबानियूं महेश कुमार जियो अनिल कुमार जेके असांजूं घाट ख़िदमतूं कयूं इज़तूं वॾी महिरबानियूं कुर्ब दोस्तों पहलवान खान मोहम्मद शोर ऐं हलीम खान पठान जी मलिक थियनि तमामु ॿई बहितरीन पहलवान आहिनि ज़बरदस्त पहलवान ॿई पहलवान आखिरी मतलब लाला अलीम पठान हाँ थे मलब ये मतलब मुश्किल से था सही तो क्या पहलवान था दोस्तों टाइम अवर थी चुका है टाइम मिलाई चुका है ऐं त शो बि हलाइणा हूंदा आहिनि हुनखे रोज़ ई करणी हूंदी आहे ऐं ॿई बहितरीन पहलवान आहिनि ॾिसूं छा थो थिए मतिलबु थिए थी या कोन थी थिए वाह सही वो लाला ये कोयटा वाला रोड नहीं है कराची में चल रहा है खड़ा हुआ करो डायरेक्ट चलता रहेगा क्या कल नहीं आना तुम्हारी जरूरत नहीं है कोयटा जाओ कल लिखिए नहीं आना हाणे खबर पई न सिधाई छा आहे तारी लगे हिकिड़ी ज़ोरदार तारी लगे हाणे खबर पई न सिधाई छा आहे जी खानो मल्लवड़ा नादर पालारी इनाम तो रखे मलशौकी ने वेठा तो मल्ल कर लालो ए मल्ल कर अब आओ कोई मल्ल करियां तो हाल ये था उन तुझे जेको धक ॾिठो न मां लाणे वियो खान मोहम्मद तोखे जेको बोल आई न हा लाला भरी ॿियो दफ़ो बोले हुजे जॾहिं हू विड़ा हाणे हिन कम में पूरा करे छॾिया हाणे हू विड़ो पुछां खान मोहम्मद छा थियो ने हाणे वरी सुबुह जो मना करो सुबुह जो मना करो खान मोहम्मद अॼु लाड़ा जो सुभाणे तयार थी वियो दोस्तों खान मोहम्मद शोर जी मल कोन थी पालारी वाह